मोहतरम एक्टिंग चेयरमैन डॉक्टर नियाज कालानी साहब, आसिफ बालानी साहब, सानिया गुर्दी, बशीर खासकेली, सिंध जा वारसो जी सिंधु देश जी साईं जी बशीर खान कुरैशी। ही पाकिस्तान जेको कूड़ धोखे जी बुनियाद ते ठहियो, जंहिंजे बारे में मुंहिंजे रहबर चयो सोनू बि करे ॾिनो वञे त क़बूल न आहे। पहिरें ॾींहं खां वठी हेसि तक हिन पाकिस्तान जा ज़ुल्म, हिन पाकिस्तान जा मंसूबा, हिन धरतीअ ते रहण वारे माण्हुनि जा हिकु अज़ाब बणिजी चुका आहिनि। भले हो असीं 1 यूनिट ॾिसूं या 70 जी ॾियारीअ मंदरु मासूम 30 लख बंगालियुनि जो क़त्लेआम ॾिसूं, या 70 जी ॾियारी ऐं 80 जी ॾियारीअ मंदरु बलोचनि ऐं सिंधियुनि जो क़त्लेआम ॾिसूं, या सिंध जे अंदरि लिसानी फसादात ॾिसूं। हिन सॼी शइ जो तसलसल दरअसल हिन पाकिस्तान जी बुनियाद सां आहे, जेकी कूड़ ऐं धोखे जी बुनियाद ते रखी वियो। पहिरीं असांजो शहीद चेयरमैन बशीर खान कुरैशी असां खां जिस्मानी तौर ते भरियो वियो। उन खां पोइ कॾहिं अलॻि सूबे जे नाले ते, कॾहिं लिसानी झेड़नि जे नाले ते असांजो दिमाग़, असांजी तवजो पंहिंजे दुश्मन जी जाइ ते ॿी जाइ ते रखण वियो। सिंध जे अंदरि हिकिड़े पासे लिसानी झेड़े लाइ पूरियूं तयारियूं बि कयूं वञनि, त उन सां गॾु ई गॾु पोयां ज़ुल्फ़िकाराबाद जहिड़ा मंसूबा ठाहिया पिया वञनि, जिते असीं सिंधी अक़लियत में तब्दील थिए। ऐं उन मंसूबे लाइ चाइना खे आंदो वियो। चाइना जी तारीख़ ऐं पाकिस्तान जी तारीख़ में वधीक फ़र्क़ु न अथव। चाइना बि मज़लूम क़ौमुनि जे मथां ज़ुल्म करे वेठो आहे हुते, ऐं पाकिस्तान बि साॻियो कमु करे। चाइना बि हुते मासूम तिब्बतनि सां ज़ुल्म लॻाए वेठो आहे, कॾहिं कम्युनिज़म जे नाले ते, कॾहिं चाइनीज़ क़ौम जे नाले ते। पर सॼी दुनिया में चाइना ते बि तनक़ीद कई वई आहे त हू क़ौमुनि जे मथां ज़ुल्म पियो करे। ऐं हाणे अॼु ॿ ज़ालिम गॾु मिली ऐं ज़ुल्फ़िकाराबाद जहिड़ो मंसूबो ठाहे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करे, ऐं इहो था ॿुधाइणु चाहियूं त बाबा वधीक सिंधियुनि खे हिते वॾो कुझु मिलंदो। चाइना जे अंदरि जेको शहर ठाहियो वियो आहे, डॉक्टर नियाज़ मूंखे ॿुधायो, चाइना जे अंदरि जंहिं शइ जे मंसूबे जे हिसाब सां ज़ुल्फ़िकाराबाद जो मंसूबो ठाहियो वियो आहे, उते बि कानून रखियो वियो आहे त बाबा ॿिए सूबे जो माण्हू उते न ईंदो। पर हिते ज़ुल्फ़िकाराबाद जो मक़सदु ई इहो कयो वियो आहे त ॿियनि सूबनि जा, ॿियनि मुल्कनि जा माण्हू अची रहनि, जीअं त सिंधियुनि खे हिते अक़लियत में तब्दील कयो वञे। असांजो मर्कज़, असीं सभु असांजा दोस्त इहा ई दावत खणी आया आहियूं त 12 तारीख़ ते सुबुह जो 10 बजे क्लिफ्टन वारे पासे चाइनीज़ सफ़ारतखाने जे ॿाहिरां अची इहो चाइनीज़ खे ॿुधायो, चाइना खे इहो ॿुधायो त बाबा सिंधी जाॻियल आहिनि, सिंधी सुतल न आहिनि, ऐं सिंधी जे तिब्बतनि तव्हांजो उते जीअण हराम करे छॾियो आहे एहतजाजनि सां, तीअं ई सिंधी तव्हांजो जीअण हराम करे सघंदा पंहिंजे एहतजाजनि सां। त बाबा असांजी धरतीअ खे मेरी अख सां न ॾिसो। महिरबानी करे 12 तारीख़ ते सुबुह 10 बजे क्लिफ्टन वारे पासे अची पंहिंजो सिंध धरती जा वारस थियण जो पंजाब खे ऐं चाइना खे ॾेखारियो त सिंधी क़ौम कंदा। जीअं सिंधु देश, जीअं असांजी